रोशनी में उनजो प्रकाश बस ईअं 3 फुट अॻिते ताईं नज़र पई अचे रोशनी। लालटेन केतिरो ई सुजंदो थी पाईंदो, बहुत थी पोइ कीअं 10 किलोमीटर में 3 फुट अॻिते ताईं नज़र थो अचे, पोइ बाक़ी त अंधेरो ई अंधेरो। कीअं मां एॾी चढ़ाई चढ़ंदो, हे 3 फुट केॾे ऐं 10 किलोमीटर केॾे, गुणा भाग कि 3 फुट जी लालटेन जो प्रकाश अचे थो पियो त 10 किलोमीटर वञण में सैकड़ो लालटेनियूं खपनि, सैकड़ो लालटेनियूं रस्ते ते हुजनि त ई मां मथे चढ़ी सघां। ऐं सही बि हुअसि, हक़ीक़त में आहे बि कि जेतिरो तोखे नज़र तो ओतिरो ई वधण जी हिम्मत, उनजा गुणा भाग बिल्कुलु सही हुआ। अंदर में ख़्याल कयो त ठीकु आहे, उस निकिरंदी, सिज निकिरंदी, गर्मी पूरी थी वञे, पर सिज जे निकिरण जो इंतज़ारु कयां, पोइ मां हितां हलां मथे। ईअं त अंधेरे में दिक़त थी ॾाढी वञे, ईअं गांव जे ॿाहिरि प्रतीक्षा करणु लॻो कि थोरो सिज निकिरे त वञा अॻिते। ओॾी महिल हिकिड़ो ॿुढड़ो हथ में ॾीओ खणी करे ऐं उन पहाड़ जी तरफ़ वञे। उन ॿुढे खे चयो, दिमाग़ ख़राब थी, तूं हुन मंदिर वञी तो पहाड़ ते दर्शन कर, हे ॾीए जी रोशनी बसि हिकिड़ी क़दम ताईं आहे, हिकिड़ो क़दम अॻिते वधी सघंदे तूं, ऐं तूं ॾीए जी रोशनी में पहाड़ चढ़ंदे 10 किलोमीटर। पोइ बि मां हिते बीठो आहियां, सिज जो इंतज़ारु थो कयां, तूं चढ़ण उहो बि हिकु ॾीओ खणी करे। चयसि, पागल मान, तूं माण्हू केतिरो बि परे ताईं प्रकाश उपलब्ध थी वञे, केतिरो बि परे ताईं सुझंदो उपलब्ध थी वञे, हलंदो त माण्हू हिकु हिकु क़दम। मां हिकु क़दम हलंदुमि, ॾीए जी रोशनी हिकु क़दम मूंखां पहिरियों अॻिते वेंदी, मां वरी हिकु क़दम हलंदुमि, मुंहिंजी ॾीए जी रोशनी हिकु क़दम पहिरियों अॻिते वेंदी। थींदो बि ॾीए जी रोशनी ते हिकु क़दम अॻिते थी हले, तूं अॻिते एॾी सुंदर, एॾी बढ़िया, एॾी वॾी लालटेन ते तोखे त 3 फुट अॻिते ताईं नज़र थो अचे, ऐं तूं हिते हथ ॿधी बीठो आहीं। माण्हू हिकु हिकु क़दम करे त 10 किलोमीटर छा, मां त 1000 किलोमीटर बि हली वञ, ऐं हलंदो त माण्हू हिकु ई क़दम, 2 क़दम थोरी हलंदो, इहे टपा थोरी कंदो बादलनि मां, हिकु हिकु क़दम ई हलंदो आहे हर कोई माण्हू। अगरि जेको माण्हू हूंदो हिकु ई क़दम हलंदो, जानवर वांगुरु हूंदो, उनजी ख़बर न आहे, बाक़ी माण्हू त हिकु ई क़दम हलंदो तय आहे। हली बि ॾिसजो, ॿियो क़दम खणी सघो था छा हिकदम सां, या 2 क़दम अॻिते छलांग करे सघो था, किरी पवंदी, धकु लॻंदो, सभु तोखे ई परेशानी, हलंदे हमेशह हिकु ई क़दम। इहा हिकिड़ी कहाणी आहे, जेको पंहिंजे जीवन जो गुणा भाग पूरो लॻाए वठंदो, उहो कॾहिं अॻिते वधी न सघंदो आहे इन परमार्थ जे रस्ते में। ही उन मंदिर वञण जी ॻाल्हि कोन्हे, मां परमार्थ जे रस्ते ते वञण जी ॻाल्हि थो कयां, उन रस्ते ते तोखे हलण जी ॻाल्हि थो कयां, उन भक्ति में तोखे हलण जी ॻाल्हि थो कयां, उन ध्यान में तोखे लहण जी ॻाल्हि थो कयां। तूं चईं कि मां अॼु ई आयुमि ऐं अॼु ई 10 क़दम हली वठंदुमि, पॉसिबल न थिए। इहा जन्मनि जन्मनि जी महिनत है, हिकु हिकु क़दम हली करे त कोई इन जॻह ते पहुची सघंदो आहे, ऐं तूं हिकदमि 10 क़दम हलण जी छॾाए थी करे, तूं बि उन वांगुरु पहिरियों गुणा भाग लॻाए वठी, ऐं चङा माण्हू त इन भयता में ई रहिजी वेंदा आहिनि, ऐं ईअं ई उन्हनि जो अंत समय अची वेंदो, मरण जो समय, इहो ई सोचे सोचे कि इन रस्ते ते जो मां लथमि, चाहे कंहिं भक्ति भाव में लथमि, चाहे
ध्यान जे मार्ग में लथम चाहे प्रेम जे मार्ग में, पोइ मुंहिंजो अस्तित्व त पूरो जो पूरो ख़तम थी वेंदो। गंगा नदी बि जेॾीमहिल निकिती आहे न, उनजो असली उद्देश्य छा आहे? उन गंगा सागर में मिलणु, उन गंगा सागर में मिलंदी न वञी करे उहा गंगा नदी। उन बि 10 दफ़ा पोइ ते मुड़ी मुड़ी करे इहो सोचियो हूंदो कि तट मुंहिंजा छॾाम थी वञे। हर की पौड़ी जेकी घुमण वेंदा उन छॾाम थी वञे। जंहिं गंगा में असां डुबकी लॻाइण न, उहा गंगा ते कॾो को वॾी कलकत्ता में पहुची हुई गंगा सागर। हे त महज हिकिड़ो पाणी सभिनी खे वञिणो उते ई आहे। जिथे तोखे वञिणो उते ई मूंखे बि वञिणो, पर हिकु हिकु स्टेप हली करे वञिणो। तूं डुक पाए त नथी वधी सघे। तूं चई मां अॼु ई ध्यानु करण लॻा, थी पाईंदी? 10 साल माण्हू खे ध्यानु न थींदो। बुद्ध जहिड़े अहिड़े महापुरुष खे 12 साल लॻी विया साक्षात्कार करण में। त असांखे एॾी जल्दबाज़ी छो आहे कि असां अॼु ई सभु कुझु पाए वठूं? असांखे अॼु ई सभु कुझु हासिल थी वञे, न थींदी कॾहिं बि हासिल। तोखे हिकु हिकु कदम करे ई अॻिते वधाइणो पवंदो। तूं जीअं हे आयो, मूंखां पोइ आयो, ऐं एॾी जल्दी तरी वियो, कुझु सम्झी वियो, कुझु इनखे परमार्थ जो मार्ग बि मिलियो। तोखे इहा ख़बर न थी, जन्मनि जन्मनि खां त राह ते हली जा। तुंहिंजो थी सघे थो अञा पहिरियों जनम वठी, हे जन्मनि खां राह ते हली जा, तॾहिं ई त उहो हेसि ताईं पहुची सघंदो आहे न। ऐं जेके हिन महिल ई सोचींदा कि अॻिते मुंहिंजो सभु कुझु छॾाम थियो, मां अगरि हिन ध्यान जे मार्ग ते बि लथमि, मुंहिंजो परिवार, मुंहिंजो घर गृहस्थ सभु छॾाम थियो। माण्हुनि खे इहा बहता अंदर में लॻी पई आहे। कुझु बि कंहिंखां न छॾाम मिलंदो आहे। जॾहिं तूं पंहिंजा गुणा भाग दूरि करे ऐं हिकु हिकु कदम हलण जी कोशिशि कंदीअ न, त ई किथे हली पईं। इहो भाव कंदी कि मूंखां सभु कुझु छॾाम ॾियो। इहो भाव त उन गंगा खे बि थियो हूंदो जेॾीमहिल उन पोइ ते मुड़ी मुड़ी ॾिठो वञे कि मुंहिंजो अस्तित्व ख़तमु थी वेंदो, मां त वञी सागर में किरी पवंदुमि, मां त सागर सां मिली करे हिकु थी वेंदुमि। उहो आनंद खां वॾी कोई शइ थी सघे थी छा? तूं वञी उन परमात्मा सां मिली, इन खां वॾी कोई शइ थी सघे थी? न थींदी इन खां वॾी कोई बि शइ। तोखे उहो आनंद खपे, तूं उन आनंद जे करे ई हिते वेठी आहीं न। हे जेको सत्संग ॿुधण आई उन आनंद जे लाइ आई कि अंदर में थोरो सो अंदर सुकून अची वञे। हिन जीवन भर जी भाग दौड़ खां बची करे असां अधु कलाक सत्संग था ॿुधूं त थोरो मथां अंदर में आनंद अची वञे। इन करे ई हक़ बिना त कोई बि ईंदो आहे सत्संग ते अची करे, टाइम पास ते कोई करण न हो। सभिनि खे सत्संग ई ॿुधणो आहे, थोरो आनंद ई वठिणो आहे। ऐं इहो आनंद वठण जी शइ बि आहे। परमार्थ जो रस्तो ईअं ई आहे कि पूरो जो पूरो आनंद ई वठिणो आहे, उन में भुलिजी वञिणो आहे पूरी तरह सां। ऐं तूं पहिरियों ई चिंता थी कर, खोड़ ॼणनि खे अहिड़ी चिंता थींदी आहे, खोड़ माउ पीउ खे बि अहिड़ी चिंता थींदी आहे कि असांजो ॿारु हिन महिल ई नंढियो नंढो वञी गुरूअ सां जुड़ियो आहे त सभु कुझु छॾे न ॾे, असांखे बि छॾे न ॾे। अरे तुंहिंजो सौभाग्य थी हो हुते जुड़ियो आहे त चढ़ी तूं इहो सम्झ त सही। जंहिंजा ॿार नथा जुड़नि पिया उन्हनि खे अॻिते हली केॾी परेशानी आहे। हर माउ पीउ जी इहा ई आशा हूंदी आहे कि जेको असांजो गुरू जीवन भर रहियो आहे न, असांजे ॿारनि जो गुरू बि उहो ई हुजे, या मुंहिंजे घोट जो गुरू बि उहो ई हुजे, ऐं घोट बि चवंदो मुंहिंजी घरवारी जो गुरू बि उहो ई हुजे। असां सभु ॼणा हिकिड़े ई हंधि जुड़ियल हुजूं। पर हिते छा, हिक ई घर में 10 धर्मनि जो माण्हू 10 पंथनि में जुड़िया पिया। उन सां छा थींदो? केवल भटकाव ई थींदो, ॿियो कुझु त थियणो कोन्हे। हाणे पीउ अलॻि रस्ते वञे, पुटु अलॻि रस्ते वञे, माउ अलॻि रस्ते वञे, धीउ अलॻि रस्ते वञे, सभु ॼणा अलॻि अलॻि रस्ते ते वञनि। पोइ जंहिंजो गुरू अचे साम्हूं त सभिनि खे जोरी ढुकणो पए। पोइ त तुंहिंजो ॿार ई चए मुंहिंजो गुरू थोरी आहे, हे त तुंहिंजो गुरू अथई, तूं मतिलबु रखी न सां, मुंहिंजो कहिड़ो मतिलबु? हिते माण्हुनि खे बि बहता लॻी पई आहे। गुरुनि सां कोई जुड़े थो न, अॼु खां 10-15 साल पहिरियों इहो ज़मानो न हुयो। असां जा माउ पीउ चाहींदा हुआ कि असांजो ॿारु गुरूअ जे सानिध्य में थिए, मतां कुझु सिखी वञे। ऐं ॿाहिरी दुनिया खां त कूड़ कपट ई सिखींदो, कुझु ग़लति न करे सघे।
गुरुअ जे सानिध्य में हूंदो त कुझु सुठो सिखंदो, पर हाणे न, अंदर में भाव कि हाणे वियो अगरि गुरुअ जे सानिध्य में त पक माउ पीउ खे विसरी वेंदो। अहिड़ो कुझु बि थियण वारो न थियो। तुंहिंजी सोच जे विपरीत थी सघे थो कि तुंहिंजो ॿार तोसां प्रेम करे। हिते गंगा उछड़ी वहंदी आहे, हिन महिल ताईं गंगा सिधी सिधी पई वहे कि माउ पीउ पंहिंजे ॿार खे प्रेम कनि, पुट या धीउ वापसि प्रेम न कनि। प्रेम कॾहिं मथे न ईंदो आहे, प्रेम हमेशह हेठि लहंदो आहे, अहंकार मथे ईंदो आहे। हिन महिल ताईं सभिनी खे इहो ई ख़बर आहे न, इहो ई सत्संग में ॿुधायो वियो आहे कि माउ पीउ पंहिंजे ॿार सां प्रेम कनि। ॿार कॾहिं बि पंहिंजे माउ पीउ सां प्रेम न कंदो, कर्तव्य जो पालन कंदो। धन भाग अहिड़े माउ पीउ जा जंहिंजा ॿार पंहिंजे माउ पीउ सां प्रेम कनि। हिते गंगा कॾहिं कॾहिं उल्टी बि वहण लॻंदी ऐं इहा ई आकाश जी तरफ़ वेंदी। हिन महिल आकाश खां हेठि थी गंगा, और जेॾी महिल ज़मीन खां आकाश जी तरफ़ उॾण लॻी गंगा त केॾो आनंद थी वञे तुंहिंजे जीवन में। तूं चाहियो त इहो ई न पंहिंजे ॿार मां, तूं इहो ई चाहे, इहा ई आस रखी पंहिंजे ॿार मां कि वॾो थी करे मुंहिंजी शेवा करे। पर तुंहिंजी इहा नसीहत ॿार खे कि तूं गुरुनि खां बाबाउनि खां थोरो दूर रहो त कुझु जीवन में तरक़ी करे सघंदी। न करे कॾहिं बि तरक़ी, मां लिखी करे ॾियां थो, तूं पक कोई न कोई ग़लति राह पकड़ींदे। ऐं थियो बि आहे कि जेके हेॾे होॾे थिया आहिनि उन्हनि ग़लति राह पकड़ी। असां बि थिया हुयासीं, असांजा भॻवान असांजी धर्म, तो असां ई पंहिंजो एॾो समय उन्हनि जे बिना व्यतीत करे न पंहिंजो अधु जीवन ख़राब करे छॾियो। मां पंहिंजी ॻाल्हि पाण थो कयां कि मुंहिंजे घर में एॾा भॻवान हूंदे सूंदे जंहिं वटि हज़ारनि जी ख़ल्क़ में माण्हू अचनि ऐं उहे मुंहिंजे समीप ऐं मां उन्हनि सां गॾु न थी पायां, इन खां वॾो दुर्भाग्य जो छा थींदो आहे जीवन जो। इन दुर्भाग्य खे अगरि सौभाग्य में परिवर्तित करिणो आहे त कुझु सिखी वञो। तुंहिंजे ॿार जी अगरि आसक्ति आहे न कि तुंहिंजो ॿार चाहे थो न मूंखे हिन गुरुअ सां वञी जुड़णो आहे, चएसि पुटु वञ, तोखे जेको सुठो लॻे तूं उहो कर, पर तुंहिंजे हृदय मां निकिरी न इन गुरुअ जे लाइ तॾहिं वञ, इन देखा देखी में न वञी कॾहिं। चङा ॿार ईंदा आहिनि देखा देखी में, न देखा देखी वारा न खपनि। छोकी हिते जेको ईंदो, इन रस्ते ते जेको बि लहंदो, उनखे पंहिंजे पाण खे त विञाइणो पवंदो। इहा ॻाल्हि त तय थी, इहा ॻाल्हि लिखी करे ॾियां थो, जेको हिते ईंदो न उहो पाण खे विञाईंदो ऐं उन विञाइण में ई आनंद थिए, तुंहिंजो जीवन सफल थिए। इन खां वधीक सफल थियण वारी कोई शइ आहे ई न। उहो पढ़ी लिखी वठंदी, ॿ चार पैसा वधीक ई कमाए वठनि, इन खां वधीक कुझु बि न करे सघे। बसि पैसो ई जीवन में सभु कुझु न आहे। एतिरा त असांजा ॿार होशियार आहिनि कि उहे इन रस्ते ते बि हली करे पैसा कमाए सघनि था पिया, कमाईंदा बि आहिनि। खोड़ ॿार जुड़ियल आहिनि। हिन महिल मूं वटि ॿारनि जो ई आडंबर वधीक आहे, उहे कमाइनि बि था, हेॾे बि जुड़ियल। ईअं थोरी तुरनि कमायो छॾे ॾिनो ऐं सॼो ॾींहुं ते वेठा आहिनि, न। उन्हनि गुरु बि चुनियो आहे त पंहिंजे हिसाब सां जेको चुनियो अथऊं न, उन्हनि जो गुरु उन्हनि खे स्वीकार करे छॾियो आहे कि तव्हां ॿिन्हिनि राह में परिपूर्ण आहियो। तव्हां जेको बि कयो वञी करे, गुरूअ जी तरफ़ां बि उहा छूट आहे, उहा ई छूट उन्हनि जे माउ पीउ जी तरफ़ां बि मिलणी खपे त ॿार खे अञा सहयोग थिए, अञा मनोबल उनजो वधे। तव्हां अञा ई ॿार जे अंदरि बहितर त विझो कि तूं होॾे वए त तूं ख़तमु। छो ख़तमु? ख़तमु केवल वो पंहिंजे गुरूअ जे अॻियां ई आहे। मिटी केवल पंहिंजे हो गुरूअ जे अॻियां ई आहे। बाक़ी त अहिड़ा ॿार ॾाढा तेजस्वी तव्हां दुनिया में ॾिसो, छा जेके गुरुनि सां जुड़ियल तरक़ी न कई आहे, हज़ारे माण्हुनि तरक़ी कई आहे ऐं अञा लखे माण्हू कंदा तरक़ी। इन धर्म संस्था में रहो बि न कि कोई ॿार पोइते थींदो, कॾहिं कोई पोइते न थींदो, अञा वक़्तु थींदो। बसि हिकिड़ी ही नसीहत हिन सत्संग में, हिकिड़ी सिखत कि तूं अगरि पाण थी हले त बि हिकु हिकु क़दम करे पंहिंजे ॿार खे थी हले,
त बि उनखे सेखार हिकु हिकु क़दम करी अॻिते वधिणो आहे। 2 क़दम वधे की ठका किरे, कोई बि हुजे, तूं ज़बरदस्ती ॿिनि क़दमनि जो टपो ॾींदे त किरणी, हिकु दफ़ो ॾींदे, ॿियों दफ़ो ॾींदे, 3 दफ़ो धड़ाम सां किरणी, पोइ कंहिंजे लाइ नुक़सानु आहे? तुंहिंजे लाइ ई नुक़सानु आहे। हिकु हिकु क़दम करे वध त इहो जीवन तुंहिंजो आख़िरी ताईं आनंदमय थी सघंदी, तूं परिपूर्णता सां अॻिते वधी सघंदी। हे जनम न, अचण वारा अलाए घणा जन्म, तूं इन जन्म जी न सोच, अॻिते जी बि सोच। बाक़ी इहे गुणा भाग लॻाए करे अॻितां जी न सोच कि अॻिते छा थींदो, अॻिते छा थींदो। अॻिते सभु कुझु सुठो ई थींदो। जेको हिकु हिकु क़दम हलंदो न, उनजे लाइ अॻिते पूरो आसमान खुलियल पियो आहे। हिकु हिकु क़दम जेको अॻिते वधियो आहे न, अॼु उहो उॾण लाइ बि तयारु आहे। पूरो आसमान उनजी गोदीअ में। तूं उन ॻाल्हि खे सम्झ त सही। तूं अॼु ई छलांग लॻाइण थी चई, अॼु ई सभु कुझु सिखण थी चई, भई सिख, मना न आहे। सभु कुझु पुछ बि पंहिंजे गुरूअ खां, कोई मना कोन्हे। ध्यान बि पुछ, भक्ति बि पुछ, सत्संग बि ॿुध, सभु कुझु पुछ, पर भॼण जी कोशिशि न कर। धीरे धीरे हल, थी सघे तो तुंहिंजो गुरू बि धीरे धीरे थी करे अॻिते वधो। उन बि जन्मनि खां प्रतीक्षा कई हुजे, ओसि ताईं पहुचण जे लाइ तॾहिं पहुतो हुजे। बसि सिख त इहा ई कि क़दम क़दम अॻिते वधाइणो आहे। ज़बरदस्ती डुकी करे अॻिते न वधिणो आहे। ईअं डुकी करे वेंदी त तूं ई किरणी, तुंहिंजो ई नुक़सानु थी, न वधी। न ई कंहिंखे इहा सिखत बि ॾे कि जल्दी अॻिते वधी। पंहिंजे ॿारनि खे त बिल्कुलु बि न। असां ई उनखे पोइता कयूं पिया। असां ई उनजे अंदरां प्रेम जो बिज जेको उनजे अंदरि परमात्मा विधो आहे न, उनखे असां ई ख़तमु था कयूं पिया। उनजे अंदरि में इहो कचिरो भरे करे कि हो तोखां अॻिते न निकिरे, हो पढ़ाईअ में तोखां वधीक होशियारु आहे, हो तोखां वधीक पैसा थो कमाए। छा करे वधीक पैसा कमाए करे? कोई अगरि वधीक पैसा कमाए ई थो पियो त छा करे वधीक? रोटी त उहो बि ओड़ी खाईंदो जेके असां खाईंदासीं, कपिड़ा त उहे बि उहो ई पाईंदो जेके असां पाईंदासीं। ईअं थोरी आहे कि उहो सोन जा कपिड़ा पाए करे असां वांगुरु ई घुमंदो न नॉर्मल। त पोइ वधीक पैसो, घटि पैसनि में आहे छा? पैसो इहा लक्ष्मी जेके असां चई न वण डायरी बेचण वारी अथव, जंहिंजी लक्ष्मी पूॼा कंदा आहियूं, उन धन जी पूॼा कंदा आहियूं। कोई पैसा वैसा लक्ष्मी न थींदी आहे। इहा लक्ष्मी तव्हां तलाव में विझी ॾियो। जेको पैसो आहे न, जेके तव्हां लक्ष्मी सम्झो था, उहा कोई बि लक्ष्मी कोन्हे। इहो पैसो लक्षणनि सां ई ईंदो आहे। अगरि तुंहिंजा लक्षण सुठा अथई न त पैसो तुंहिंजे क़दमनि में अथई। तोखे केॾे वञण जी ज़रूरत बि कोन्हे। तूं छा लाइ भगदड़ मचाई थी एॾी पैसा जी? इहो ॿार खां परे रहो। उनखे उनजे जीवन जे हिसाब सां हलाए। थी सघे तो तूं पंहिंजो अधु खां मथे जीवन गुज़ारे चुकी हुजे। हाणे तुंहिंजे ॿार जो समय आहे। उनजे अंदरि जे चेतन मां जेको बि निकिरे उनखे उन ते ई हलणु ॾिस। ईअं न कि तूं बि बसि हिकिड़ी लालटेन खणी करे बीठी हुजी कि अॻिते मुंहिंजे ॿार जो फ्यूचर छा थींदो, मुंहिंजे ॿार जो फ्यूचर छा कंदो अॻिते थी करे। सभु सुठो ई थींदो। उन परमात्मा ते अगरि यकीन थी त उहो सभु कुझु सुठो ई कंदो। कुझु कंहिंजे लाइ घटि कॾहिं बि नथो थिए। तुंहिंजी सोच थोरी नंढी थी सघे थी कि मुंहिंजे लाइ घटि पियो थिए, पर सभिनी जे लाइ उन बराबरि थियो आहे। कंहिंजे लाइ कुझु घटि न थियो थिए, तुंहिंजे लाइ बि थियो थिए त तुंहिंजे ॿार जे लाइ बि कंदो। इन ॻाल्हि जो ख़्यालु रखिजे। बसि उन परमात्मा ते हिकिड़ो यकीन, भरोसो ठाहे करे हल। उन खां पोइ श्रद्धा जी ॻाल्हि कजे। श्रद्धा जा बि दूर जी ॻाल्हि आहे। हिन तूं यकीन त साध उन परमात्मा ते। यकीन ई तोखे खटाए सघी थो पियो। पोइ धीरे धीरे श्रद्धा बि ईंदी वेंदी न। तूं उथंदे ई थींदी कि मुंहिंजे अंदर में श्रद्धा आहे या मुंहिंजे अंदर में श्रद्धा न आहे। त उते तूं थी सघे तो थोरो पोइते थी वञे। न, असांखे पोइते न थियणो आहे। असांखे धीरे धीरे करे क़दम क़दम अॻिते वधणो आहे। थी सघे तो हिकु हिकु क़दम हलंदे असां 1000 किलोमीटर अॻिते हली वञूं, उन परमात्मा सां मिली करे वञी हिकु थियूं। इहो ई असांखे करणो। बाक़ी तकड़ कंहिं बि ॻाल्हि में न करणी आहे। आख़िरी में सभु